अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां पहुतासीं रोहलवा में इंतहाई मशहूर शाइर जंहिंजो काफ़ी सारी जेका शाइरी कसीर तादाद में मौजूदु आहे। सो साईं हाजी खान साहब असां सां गॾु आहे। अचो त सभ खां अवल साईं जो तारुफ़ करायूं पंहिंजे पेज ते। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सर सभ खां अवल तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो। अदा आऊं बस हाजी सांद जे नाले सां मशहूर आहियां। जी ऐं मुंहिंजी जेका शाइरीअ में जॾहिं मूं शुरूअ में लिखणु शुरू कयो जी तॾहिं इहो सेंस कोन हुयो माना को तख़लुस हुजनि या छा हुजनि। मुंहिंजो नालो माइटनि हाजी रखियो, हज बज मूं कोन कयो आहे, इहो क्लियर करे छॾियो। सही सही हज जी जेका राति हूंदी आहे, माना नाई ज़ुलहज जी राति, उन राति आऊं ॼावुसि, उनजी निस्बत सां मुंहिंजो नालो मुंहिंजे माइटनि रखियो। पोइ आऊं उन ई नाले सां ई मूं माना रुगो पंहिंजी ज़ात कास्ट पोयां लॻाई हाजी सांद ऐं लिखणु शुरू कयो। उन ई नाले सां सॼी उमिरि लिखियो। हाजी साहब तव्हां तमामु बहितरीन ॻाल्हि कई। अच्छा, शाइरी में भला तव्हांजो उस्ताद? बेसिकली मूंखे माना शाइरी में उस्ताद मुंहिंजो कोई कोन्हे, मूं कंहिंखां सिखियो ई कोन्हे। अच्छा मुंहिंजे घर में ॿ माण्हू मौजूदु हुआ मूंखां, मोहम्मद जुमन ऐं बाग़ी जी हलीम बाग़ी। त पोइ उहे लिखंदा हुआ। उहे सिंध जो सॼो जेको आहे सो शाइर अदीब ॿिया क़ौमी कारकुन हिते ईंदा हुआ ऐं उन्हनि सां कचहरियूं थींदियूं हुयूं, उन्हनि सां मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। घर में माना किताब पखिड़ियल हूंदा हुआ असांजे में। मोहम्मद जुमन किताब वठी ईंदो, बाग़ी वठी ईंदो, उहे किताब हूंदा हुआ। पोइ उहे किताब पढ़ियासीं ऐं उन्हनि किताबनि पढ़ण खां पोइ जेको आहे सो लिखणु शुरू कयोसीं। माना ऐं कीअं लिखिजी वियो इहा बि ख़बर कोन्हे। उहो ॿाहिरि वज़न में मूं अॻु में बि ॻाल्हि कई त पाण खे ॿाहिरि वज़न में इहे ईंदा कोन्हनि। ऐं असीं बसीं साईं शमशेर लहिदरी चवंदो हो त अॼुकल्ह जे छोकिरनि खे लिखण जी टल हथ अची वई आहे, सो असांखे उहा टल हथ अची वई, असां लिखियो वेठे। अच्छा साईं, तव्हांजो हिकिड़ो वॾो मशहूर कलाम थियो वालड़े वारो, उहो कीअं आहे भला? इन जी छा माजरा आहे भला? उहा माजरा मूं ॿुधाए छॾी हुई ज़रदर मूंखे। माना माजरा मूं ॿुधाए छॾी हुई। बेसिकली हीअं हूंदो आहे त माना मूं उन में बि ॻाल्हि कई त माना मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरी जेका हूंदी आहे उन्हनि जो मुख़्तलिफ़ पस मंज़र हूंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि, माना के शाइर हूंदा आहिनि, उन्हनि जी फिक्री तौर ते माना उन्हनि जी शाइरी हूंदी आहे, उन में माना ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन जा ख़्याल हूंदा आहिनि। कंहिंजी ख़्याल जे करे शाइरी मशहूरु थींदी आहे, कंहिंजी जेका फिक्री तौर ते उनजी जेका हूंदी आहे मशहूरु थींदी आहे, कंहिंजो मज़ाहिमती पहलू जे करे मशहूरु थींदी आहे। मुंहिंजी शाइरी ऐं सम्झां थो त उहा माना सिंध माना थर जो जेको ख़ासि करे ॿोली हुई या जेको हुनजो कल्चरल जेको टच हो मुंहिंजी शाइरीअ में। ऐं ॿियो मूं जी शाइरीअ में मुंहिंजी माना अखियुनि जे अॻियां जेके मंज़र गुज़रिया हुआ, मूं उन्हनि मंज़रनि जो स्केच ठाहिया हुआ लफ़्ज़नि जे ज़रिए। ऐं मुंहिंजी शाइरीअ जी मशहूरीअ जो माना उहो सबबु ईअं ई नज़म, इहो नज़म जंहिंजी मूं अॻु में ज़िक्र कयो, हुनजो पस मंज़र मूं ॿुधायो, उहो जेको आहे सो उहो पस मंज़र हो जंहिंजे करे इहो शहर मूं लिखियो। अहिड़ा खोड़ शहर थोरो असांखे ॿुधाइजो, असांजे सामीन खे उहो कीअं मतिलबु तव्हां इहो मूं ॿुधायो त मूं चयो त हाणे उहो बार बार उनखे रिपीट करणु सुठो कोन थो लॻे। माना असीं हिकिड़ो उमिरि जे उन स्टेज ते आहियूं जिते माना उहो कोन था करे सघूं। उहो उन वक़्तु हिकिड़ो, हा, तुंहिंजे मुखड़े जो गुलाब भंवर मुंहिंजे दीद जो रोज़ थो चुमियो वञे, तुंहिंजे मुखड़े जो गुलाब भंवर मुंहिंजे दीद जो रोज़ थो चुमियो वञे, तूं झुकी थी सांवरी ऐं गलनि खे वालड़ो, तूं झुकी थी सांवरी ऐं गलनि खे वालड़ो, चंड ॼण को ईद जो रोज़ थो चुमियो वञे, ख़्वाब आज़ादी संदा सरफरोशन ज़हन में, ख़्वाब आज़ादी संदा सरफरोशन ज़हन में, रूह के शहीद जो रोज़ थो चुमियो वञे, ना उमेदिन बाट में फतकंदे तड़पंदे, किरणों को उम्मीद जो रोज़ थो चुमियो वञे। तो ईअं माना सॼी जेका शाइरी कईसूं उन में मुंहिंजी शाइरीअ में थर हुयो, थर जूं रस्मूं हुयूं, थर जी ॿोली हुई, थर जे माना सीमुनि जा रंग हुया, थर जे रोहीड़नि जा रंग हुया। इहे सॼियूं शयूं हुयूं जंहिं मुंहिंजी शाइरीअ खे माना हिकिड़ो अलॻि ऐं मुनफ़रिद मक़ाम ॾिनो। ऐं सिंध जे माण्हुनि खे उहा वणी वई, ख़ासि करे सिंध जे नौजवाननि खे उहा वणी वई। उहो उन करे उहा पॉपुलर थी वई ऐं उन्हनि जेको आहे सो उनखे
माण्हुनि जे दिलि जूं ॻाल्हियूं हुयूं, माण्हुनि जे अखियुनि जे अॻियां गुज़रंदड़ मंज़रनि जा स्केच हुआ, उन करे माण्हुनि खे वणी आहे उहा। साईं हाजी पंहिंजो हाजी साहब आख़िर में कोई अहिड़ो पैगाम असांजा नौजवान टही जा जेके नवां शाइर थी रहिया आहिनि ऐं उनखां अलावा फनकार जे हिसाब सां काफ़ी सारा फनकार बि जनम वठी रहिया आहिनि, अहिड़ो को पैगाम जेका अनमोल हुजे उन्हनि जे लाइ जेका तरबियत जो सबबु बणिजे? मुंहिंजा साईं ॻाल्हि इहा आहे त शाइरी माना मज़हर लिगारीअ जी हिकिड़ी सिट आहे त शाइरी दिलि जी मज़दूरी आहे जंहिंजो को बि उजूरो कोन्हे। सो जेके माण्हू बि माना शाइरीअ खे दिलि जी मज़दूरी करे ट्रीट कनि था, उन्हनि जी शाइरी जेका आहे माण्हुनि खे वणे थी, छो त माण्हू हिकिड़ी पूरे माना जिस्म जी मज़दूरी हूंदी आहे, हथनि जी मज़दूरी हूंदी आहे, ऐं हीअ दिलि जी मज़दूरी आहे, एहसासनि जी मज़दूरी आहे, जंहिंजो उजूरो यकीनी तौर ते माण्हुनि जूं मोहबतूं आहिनि, माण्हुनि जा प्यार आहिनि, उहो जंहिंखे बि मिले थो उहो माना भागवंत माण्हू आहे पंहिंजी ज़िंदगीअ में, जेकॾहिं उन्हनि खे माण्हुनि जो प्यार थो मिले। हिकिड़े फनकार खे इन खां हिकिड़े आर्टिस्ट खे, हिकिड़े अदीब खे, शाइर खे ॿियो खपे बि छा, जेकॾहिं उनखे उनजो दौर जेकॾहिं मोहबतूं ॾिए थो त इहा ई हुनजी वॾी कमाई आहे। दोस्तों अॼु मौजूदु हुआसीं रोहलवा में बहितरीन शाइर साईं हाजी सांद वटि ऐं तमामु बहितरीन असां सां कचेरी थी। काफ़ी अञा ॻाल्हियूं आहिनि सवाल पुछण जे हिसाब खां, पर इन ॻाल्हि खे जेका असां हिते वाइंड अप कयूं था, छो त साईं तमामु बहितरीन एक्टिव माण्हू आहिनि ऐं जेके दिलि में ॻाल्हियूं आहियूं उहे कईसीं। अञा दिलि में हज़ारे ॻाल्हियूं आहिनि, कचेरियूं कबियूं रूरानी कबियूं। सो पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लावती, साथी दोस्त कामरान सांद ऐं गोर्धन पिथाणी खे मुर्की जो मोकल, जॾहिं पेर तेॾा ख़ैर ख़ैर। ख़ुदा हाफ़िज़ दोस्त।